जनरल सेक्रेटरी सलमान अकरम राजा पहले ॾींहं खां चवंदो अचे थो त ही केनाल सिंध ते दाड़े मिसल आहिनि, सिंध जे पाणीअ ते दाड़े मिसल आहिनि। ए कारपोरेट फार्मिंग ही पंहिंजे खीसनि भरण लाइ कनि पिया, हिननि जो पाकिस्तान सां को बि तालुक न आहे। ही पाकिस्तान खे कुझु बि नथा सम्झनि, ही पंहिंजे खीसनि खे भरण लाइ कारपोरेटिंग फार्मिंग करे ऐं सिंध खे सुकाए ऐं चोलिस्तान खे 6 माण्हुनि जे हवाले कनि पिया, जेके हुननि जा मलिक रियाज़ जहिड़ा खाटू पुट आहिनि। असां पहिरें ॾींहं खां चऊं था, उनजी मज़म्मत कंदासीं। ॿी दोस्तनि जी गुज़ारिश, असांजो सुलझियल तबिको, असांजो सुञाण तबिको जेको सोशल मीडिया ते एक्टिव आहे, कल्ह खां वठ सट लाइ ॾिनी अथई त बाबा फलाणे बोतार, फलाणे मीर, फलाणे पीर त मां सफ़ा इहे बायूं ॾेई छॾियूं बंबोर खे ऐं वॾी सिंध जी ॻाल्हि कई अथई त उन्हनि खे ॿुधाइण चाहियो था त उन्हनि जा मफ़ाद सिंध सां न आहिनि, उन्हनि जा मफ़ाद खीसे सां, उन्हनि जा मफ़ाद पंहिंजे जनम भूमियुनि सां आहिनि, छो जो हू सिंधी न आहिनि। सिंध असेंबलीअ में वेठल 90 सैकड़ो पीर मीर बोतार सिंध जो थन न पीतो आहे, उहे सिंध जो थन कीअं मल्हाईंदा? जेकॾहिं तव्हां उन्हनि खां उमेद था रखो त तव्हां वॾा बेवकूफ़ आहियो। ही त ताक़त आहे अयाज़ लतीफ़ अली जो जी, ही त ताक़त आहे दुनियार ज़ुल्मगार भुट्टो जी, हीअ त ताक़त आहे ज़ैन शाह जी, हीअ त ताक़त आहे मौलाना राशिद महमूद सुबरो जी, हीअ त ताक़त आहे पीटीआई जी दब जी, जो हिननि जूं कामचूं आलू थियूं। ही पंहिंजूं कामचूं तोड़ पंहिंजे ज़मीर खे तोड़ण लाइ असेंबलीअ में ठहराव आणनि पिया, असेंबलीअ में ठहराव पास कनि। हिननि खे चितार ॾिनो पीटीआई त असां क़ौमी असेंबली में बि ठहराव आणींदासीं, सिंध असेंबली में बि ठहराव आणींदासीं। हिननि पंहिंजूं ख़राब थियल कामचूं तोड़ण लाइ सिंध असेंबलीअ में ठहराव आंदो आहे। मता हिननि मां वधीक उमेद रखो, हिननि मां उमेद न रखिजो, ही सिंध मां उमेद रखिजो। ही जेको सिंध जो पको पोड़ो नौजवान उथियो आहे, इन मां उमेद रखिजो, हिननि बोतारनि पीरनि मीरनि ठगनि मां उमेद न रखिजो। हिकिड़ो वाइदो शेख हयात जी शाइरीअ में, ही गांगर गंडक भागवती सब जैसी तारों तारवन ऐं गिरजी सागर तरफ कन ऐं जैसी एडी बरपर जे अचो देसी को तूफान थिजे, तूफान ज़रूरी आहे यारो, गमसान ज़रूरी आहे यारो।